दोस्तों अस्सलाम वालेकुम। नए कोट जेको फतेह थियल आहे जिते आसार क़दीमा वारनि वॾियूं वॾियूं माना कोशिशूं कयूं, वॾे नमूने सां आसार क़दीमा निशान ज़ाहिर कया, पर अञा बि खोटाई छो पई हले। त सभु कुझु ज़ाहिर आहे त पोइ जेके सिंध में जेके तारीख़ी माॻ आहिनि, नए कोट मां पोइ मूंखे लॻे थो त हर तारीख़ी माॻ जेको सिंध जो आहे उन में अहिड़ियूं खोटाइयूं हलंदियूं हूंदियूं। यार दोस्त जेके वञनि था असांजा, जेके मूंखे बि चवंदा हलो नओं कोट घुमूं, ऐं चवां नओं कोट आहे छा, नए कोट छाजे लाइ हलूं। मूंखे त हाणे ख़बर पई आहे त नए कोट जी खोटाई ॾिसणु वेंदा आहिनि त खोटाई कीअं थी थिए। तारीख़ माॻनि ते इहा हालत लॻी पई आहे दोस्तो। हाणे बि छा करे, छा चई छा चऊं। तारीख़ी माॻनि जी इहा हालत आहे। तारीख़ा माॻ सॼे पाकिस्तान में वॾियूं वॾियूं तारीख़ माॻ आहिनि। त शायदि अञा त हीउ क़िलो ज़ाहिर थियो आहे। क़िला त जाम आहिनि, क़िला जाम आहिनि। आहिस्ते आहिस्ते दोस्त हर क़िले जी खोटाई ज़ाहिर कंदा। सोशल मीडिया ते हलंदियूं ख़बरूं, बाबा क़िलनि ते खोटाई जारी आहे। पोइ जान मार्च जेको जान मार्शल नालो जेके खोटाई कई मोहन जे दड़े जी, उनजो रूह भटकंदो हूंदो, हीअ मूंखां कीअं रहिजी खोटाई, हीअ मूंखां खोटाई कीअं रहिजी हली। अल्लाह मालिक बेहतर अलॻि दुआ में यादि रखिजो। ताहिर दंगे जो।